मरंदा सब मरंदा। यार जानो शराब भी खत्म थी पैसा भी कोन यार ताणे छा क्यों सुल्तान हेडी मिल्कियत हूंदे तो वटि पैसा कोन्हनि मिल्कियत ऐं जगह बाबे जे नाले ते आहे तूं ॿुधाए त मां छा थो करे सघां सुल्ताना पीउ खे सम्झा ऐं जगह पंहिंजे नाले करा न त तूं यतीमनि में विराए छॾींदे सुल्तान तूं दुबई वञण जो ख़्वाबु ॾिठो लॻे थो कॾहिं पूरो कोन तूं ई ॿुधाए मां छा थो करे सघां तूं सभु कुझु करे थो सघीं करे राति जे टेम में दरिया दाख़िल जीअं मच्छियूं मांस खाई ऐं तोखे दुआऊं कनि जबल तूं छा थो बकी तूं मुंहिंजो पीउ आहे सुल्तान जॾहिं घोड़ो मंडो थींदो आहे हुनखे गोली हणी छॾींदी आहे पर यार
पर खे छॾ, हूअं बि तुंहिंजो बाबो पूरो थी वियो आहे। हूअं बि जॻह ऐं मिल्कत हुनजे कहिड़े कम जी? सुल्तान ईअं न थिए सॼी मिल्कियत हुन यतीमनि जे नाले करे छॾे ऐं तूं वती रोडनि ते बाक़त मेड़ींदो। तव्हां सही था चओ, पर इहो कमु मूं अकेले करणो। बाक़ी असां तुंहिंजे कहिड़े कम ईंदासीं? बाबे जे करे प्यार सां जॻह मुंहिंजे नाले कई त ठीकु, न त ईअं ई करणो पवंदो। पुट, मां तव्हांखे जेकी कहाणी थो ॿुधायां, रज़िया सुल्ताना दिल्ली जो मशहूरु बादशाह जी धीउ हुई। उहा वॾी अकुलमंद ऐं बहादुर हुई। हिकु दफ़ो बादशाह घोड़ा करे जंगल में वियो त ओचितो शींहुं अची वियो। रज़िया सुल्ताना तलवार कढी वॾी बहादुरीअ सां उन शींहुं सां मुक़ाबिलो कयो। बादशाह पंहिंजी धीउ जी बहादुरी ॾिसी रज़िया सुल्ताना खे पंहिंजे तख़्त ते विहारियो। रज़िया सुल्ताना 4 साल, रज़िया सुल्ताना 4 साल हुकूमत हलाई। बाबा, कहाणी त वॾी लाजवाब हुई। बाबू असांखे कहाणी ॿुधाए हमेशह ख़ुशि कंदो आहे। बाबा मां भी बादशाह ज़ाती थींदसि। बिल्कुलु बिल्कुलु तूं बादशाह रानी थींदी आहे। इमरान चवाला मुस्कान खुश था ही खुशखबरी उहा कहिड़ी ख़ुशख़बरी आहे ॿुधाए? बाबा मूं कराची में वॾो कारोबार खोलियो आहे। तूं बि मूंसां गॾु हली हुते रह। ओए वरी तूं कारोबार खोल, तोखे केरु रोकियो आहे? हुन लाइ हिन लाइ चवण जो मिल्कियत सुल्तान, तो इहो सोचो बि कीअं त हीअ मिल्कियत मां तोखे खपण ॾींदुसि? पर बाबा जॻह ते कराची में बि मिली वेंदी। बस घबराए तुंहिंजी सॼी उमिरि नशा कया अथई ऐं वतन में आवारा पवंदो। ॾुखे वक़्त में तूं छॾे वञे। हिन में मूंखे सहारो ॾिनो हुयो। बाबा मां बि तो पुट आहियां, ही यतीम न। अरे मूं हुन यतीम खे पालियो आहे। तूं छा थो सम्झी? हीअ मिल्कियत खपाए मां हिननि खे पीअण ॾींदी हुजां? इज़त सां मुंहिंजे अखियुनि जा ॼो टरी वञ। बाबा ही मां तुंहिंजे लाइ रुमाल आंदो आहे ऐं ही कपिड़ा तुंहिंजे लाइ। तो में सुल्तान में केॾो फ़र्क़ु आहे? भाउ साजिद, जे तूं न हुजीं हा त असां दर दर जूं ठोकरियूं खाईंदा हुआ। असां यतीम आहियूं, असांखे ई दुख न आहे, पर तव्हां जॾहिं जो असांजे मथां हथ हूंदो असां कॾहिं यतीम न थींदासीं। बस हाणे बस, तव्हां मूंखे पंहिंजे जान खां प्यारा आहियो। अदा असांखे तव्हां छॾे न वञिजो। न मुंहिंजी भेण, मां तव्हांखे कॾहिं अकेलो न छॾींदुसि। बसि बाबा साईं, 1 ई महीने जो कमु आहे ऐं मां जल्दी वापसि ईंदुसि। बाबा तूं हिन जो ख़्यालु रखिजे।
शमन तुझा रखो पूरा आसरा है, पूरा दिलासा तुझे में शराब ही मायने देती, बस तू शराब ही पींदो रहो, अल्लाह तो क्या बख्शे दे। यास्मीन थोड़ा वक्त दुखियो तो वाले पर मां कोशिश कयां पियो जैसी ताई तुझे तन मिया शराब आए न मुई तू कुछ भी कोना करे सगंदे। यास्मीन मुझी गाल तो बुध दिसा थी तोखे शराब प्यारो आए जम्मा ये सजो घर मुझो है, मां इन घर के खपाइण तो चाहियां, हा इन घर सां गॾु 5 दुकान भी आहिनि। मूं ॿुधो आहे त हिन घर में भूत था रहनि। जाबर तोखे कंहिं ग़लति ॿुधायो आहे।
इन दौर में माण्हू ई भूत आहिनि तूं वरी भूतनि खां थो ॾिठी सुल्तान जे पाछोले खां जिन बि डिॼंदा आहिनि। असांखे सिर्फ़ तुंहिंजा दुकान खपनि। जॻह सां गॾोगॾु दुकाननि जो सौदो बि लाज़मी दुकाननि जी तोखे सॼी क़ीमत मिलंदी पर जॻह जो अधु। क़ीमत सही मिली त ठीकु न त को ॿियो वापारी ॻोल्हींदुसि। सुल्तान तोखे ख़बर आहे हिन घर में जेको रहंदो आहे उहो वापसि कोन मोटंदो आहे। नवाब हेॾे वॾे बंगले में हे ॿ ॼणा कीअं रहंदा? हिते रहण लाइ ॿ आया हुया, पंहिंजे पाछोले खां डिॼी पाण भॼी विया। सुल्तान तूं फिक्र न कर, हिन घर में मां थो रहां। सुल्तान हिन घर में राश ॾिसो आहे न त माण्हू चवंदा हिन घर में भूत न आहिनि। ही केरु आहे? ही मुंहिंजो दोस्त सागर आहे। सागर तूं हिन जॻह में रही ॾेखार। जेकॾहिं जॻह जो सौदो थी वियो त मां तोखे 2 लख रुपया ॾींदुसि। न हरगिज़ न, हिन घर में भूत आहिनि भूत। मूंखे त भूतनि जी धप महसूस थी थिए। फ़क़ीर तूं ना सुञाण भूतनि छा बाथरूम कयो जो तोखे धप थी अचे। सागर तूं हिमत सां हिन जॻह में रह। 3 ॾींहंनि खां बाद में मिलंदासीं। अचो तोखे जॻह घुमाए। फ़क़ीर वाकई भूत आहिनि। भूत किथे आहिनि भूत? वठी अचनि त मां उन्हनि खे डिॼारियां। किथे आहिनि वठी अचनि। तव्हांखे हिन कम जो लख लख ॾींदुमि। अचो त हलूं। बाबा सुल्तान असांखे मारे छॾियो आहे। हाणे हिन हवेली जे खपाणे जे पोयां पियो आहे। बाबा ही घर सिर्फ़ साजिद जो आहे, ॿिए कंहिंजो बि नाहे। तव्हां परेशान न थियो, हीअ जॻह साजिद जी आहे ऐं साजिद ई रहंदी। मां सुल्तान जा इरादा कॾहिं बि कामयाब थियण न ॾींदुसि। बाबा जेको बि हिन घर में रहंदो मां हुनखे कोन छॾींदसि। बाबा जेकर बची वियो त ठीकु आहे, तो असांजे तो कोन बचंदो। भाईजान 1 मिनट ठहरो, थोड़ा बाकी को नीचे करो। तुम तो अदाकार हो, तुम्हें पाकिस्तानी फिल्मों में होना चाहिए। तो की खबर पे तुम अदाकार आया? मैंने आपकी परफॉर्म देखी है। तुम शान और बाबर से अच्छे एक्टर हो। साइमा और रीमा को तुम्हारी जैसी हीरे की जरूरत है। साइमा है रीमा केरा है? पाकिस्तानी एक्टर हैं और क्या है। हाँ बाकी हीरो है। इस वक्त तुम जीरो हो, मेरे साथ काम करोगे तो हीरो हो। तुम्हारी शूटिंग अमेरिका में होगी। वाकई अमेरिका में? कोई मुख्य भी हीरो कर। तुम ऐसे करो, मुझे 20,000 दो, मैं इस्लामाबाद जाऊं। 20,000? वो 20,000 रुपया भी करना।
नहीं है पैसे तो लोगों की दाढ़ियां बनाओ, बाकी मोट सोना है जी घर वाले जो। फिर जल्दी जाओ, जेवरात लेके आओ, जब तुम्हारी फिल्म चलेगी तो तुम करोड़पति बनोगे। कोई ठीक है, तुम उस हालत में मत के सोन खड़ी जा। ओ उस्ताद मुंहिंजी डायरी ते ख्याल वञ, मूंखे अध में छो थो छॾियो वञी, भाउ पैसा वटि पहुचा। तू जो ये वांदो घुमंदे त असां ॿिन्ही जी शादी आहे, को कमकार जाच। साइमा मूंखे नौकरी जल्दी मिली वेंदी, तूं परेशान न थी, तमाम जल्द घर वठंदासीं ऐं तूं ख़ुशि थींदीअ। अल्लाह उहो ॾींहुं कंदो, तू रुगो ख़ुशि थी, परेशान न थी। तव्हां बेफिक्र थी अंदर रहो, सुभाणे अची मां तव्हां सम्झो थो। भाईजान सुबह सवेरे आना, हमें काम पे जाना है। हिन बंगले में आवाज़ ईंदा आहिनि, पर तव्हां डिॼिजो न। आवाज़ छा जा? हिन बंगले जे भरिसां घर वेझो आहिनि, नंढे ॿारनि जा रोअण जा आवाज़ ईंदा आहिनि, पर तव्हां डिॼिजो न। ख़बर हुन अजनबी के कहिड़ी बि हालत में भॼाए कढणो आहे। पैसनि जे करे हू जॻह में रहण था चाहिनि। अजनबी जेकॾहिं 3-4 ॾींहं रहियो त जॻह जो सौदो हथनि मां हलियो वेंदो। नवाबुनि जो कमु तव्हां थींदो। मां उन्हनि जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। मां सम्झो कोन त तूं छा कंदे।
जबर है मां उन अजनबियुनि खे डिॼारींदासीं ऐं उन्हनि खे यकीन ॾियारींदासीं हिन जॻह में भूत आहिनि। अकेले तू भूत ना आहे, आदम खोर। नवाब तूं वेही ॾिस त मां उन्हनि सां छा थो कयां। असुल पादर बि हथ कोन ईंदनि। छो तू चोराए भॼनि आहिनि छा? हाणे मज़ाक छॾ अच त हलूं। यास्मीन मां जॾहिं पींदो आहियां तुंहिंजो मूड ख़राब आहे छो? मूड ख़राब न कयां बाक़ी छा कयां, तुंहिंजा ये प्रकार ॾिसी मूंखे शर्म तो अचे। यास्मीन शर्म इन्ही करे तो अचई त मां शराबी आहियां, नाकार आहियां, जुआरी आहियां, इन्ही करे न। माण्हू मूंखे महिनत ॾियनि त तुंहिंजो मङे थो शराबी आहे जुआरी आहे, मां छा कयां ॿुधा मूंखे। अरे चरी माण्हुनि खे छॾे ॾे, जॾहिं तोसां शादी थी न त हर फेल छॾे ॾींदुमि। कल जो तो जुआ ते 10,000 हराया ॿुधा के हराया तो हराया आहिनि। तू फिक्र न कर, मूंखे त हाणे नौकरी मिली आहे। चरी एडवांस में 50,000 मिलंदो ऐं पघार 30,000 रुपया हूंदई ऐं सॼी ज़िंदगी सुकून सां गुज़ारींदासीं। हाणे थोरो खिल त सही। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। मेरी जीत तेरी हार मेरी हार सुन मेरे यार। तेरा गम मेरा गम मेरी जान तेरी जान ऐसा अपना प्यार जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे। जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे सबसे दुश्मन। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे।
मुझे खबर आ तू इतने ही लेकर आई। अरे चाबी तो मुंह वटि आहे, तव्हां कीअं अंदरि दाख़िल थिया आहियो? अरे सिर्फ हिकिड़ो मिंट, सिर्फ मुंहिंजो कमु थी वञे। ॿाहिरि निकिर, तुंहिंजो दोस्त तोसां मिलण आयो आहे। ॿाहिरि निकिर, तूं हिते ई लिकियल आहीं। मैं तव्हांजी भलाई में आहियां, मूंखे तव्हां ग़लति न सम्झो। सुल्ताना ही तुंहिंजे फ़ाइदे में आहिनि, भूत था भॼाइनि। सुल्तान ही पाण आहिनि, छा न करे हिनखे? अरे वकील जी खुलो तो फ़क़ीर खे रत हणी सुठो न आहे कयो। सब मरण अॼु रात सभिनी आख़िरी रात आहे। तोखे मां चङी तरह सुञाणा। फ़क़ीर तव्हांजो भलो थो करे, तव्हां वरी हुनखे ढोगी था चओ। हिनजो बूथी भूत का घटि न आहे, मूंखे त दाल में कारो थो लॻे। हिन बंगले में त भूत आहे, तूं असांखे मारण आई हुई, छा ज़ालिम? अरे बापे, तू दोस्त घटि दुश्मन वॾो दोस्ती जे नाले ते फट आई फुरजी आई। बिना तो क्या मां 2 लख अचिया, पर हाणे 4 लख ॾींदो साईं। सही आहे सुल्तान, तव्हां ख़ातिरी कयो। हेॾा सारा थिया हो, अञा ॾिजो था, अरे थोरो शर्म कयो। जबल तूं हिननि खे माराईंदे ही सभु मरंदा। माता रसमान मिलण ईंदुसि। अरे अचो, अरे हला हल अचो मेरे घर। हिन फ़क़ीर त असांखे डिॼारे छॾियो, कुझु बि न आहे। अचो साथी, हिनखे पंहिंजो घर सम्झो। सागर भाई, तूं असांजो सही न कयो आहे। तूं असांखे ॿुधायो न त हिते भूत था रहनि, तूं असांखे धोखो ॾिनो अथई। छाजो धोखो? हिते भूत भूत कुझु बि न आहिनि, तव्हां मूं ते यकीन कयो। अरे सागर, अल्लाह तो यकीन करे, ऐं तूं वरी भूतनि जो पेट थो भरी वॾो बोलाइण थी आहे। मां 100 माण्हुनि जी टिकड़ कई आहे, उन्हनि जी मुंडी ॾिसी न आहे जेको मां बाहुबली सां विड़ी सघां थो, पर भूतनि सां न। मूंखे माफ़ कयो, असांखे माफ़ कयो। तो पंहिंजे माशूक सां वाइदो कयो त शराब न पीअंदुसि। डिॼ यार खे पूरो आसरो नौकिरी जो ॾेई डिॼ। कंहिंखे मोटरसाइकिल मोटाइण जो चई मोटाए नथो ॾिस। डिॼ हिन माई जो सोन खसराए अथई, उन खां डिॼ। डप में जीअंदो रह ऐं डिॼंदो रह। मां अकेलो भूतनि सां विढ़ंदुसि। अरे मां तव्हांखे तकलीफ़ मां कढण थो चाहियां। अरे तव्हां मूंखे ई दुश्मन था सम्झो। हेठि हुजेव तव्हां मां मुंहिंजो साथ केरु ॾींदो? मां ॾींदुसि। डिॼ खे छॾ, अॻिते केरु वधंदो? मां वठंदुसि। अगरि भूत आया त मुक़ाबिलो केरु कंदो? मां मुक़ाबिलो कंदुमि। तव्हांजो मूंसां कपो दादा, असां सभिनी जो तोसां साथ आहे। तव्हां सभु पोइ छो थियो? यहाँ से भाग जाओ, यहाँ भूत है, जिंदगी चाहते हो। अरे सागर, ये तो बताए
मां तुझे बुतरी सी पेंट ही हली थी न न ही माण्हू हुयो तव्हां ॾिजो न रुगो भूतन वारी छिकिल हुयसि मूंखे लॻे थो त तूं मूंसां ख़ुशि न आहीं न तोखे घर न तोखे नौकरी मां ख़ुशि कीअं थियां तूं फिक्र न कर मां फिक्र न कयां त ॿियो छा कयां तुंहिंजी मुंहिंजी शादी तॾहिं थींदी जॾहिं तोखे घर थींदो त पोइ ठीकु आहे जॾहिं घर थियो तॾहिं तोसां मिलंदुसि ख़ुदा हाफ़िज़ कोई नशो न कयो नशो नेणनि जो आहे कोई नशो न कयो नशो नेणनि जो आहे अखे अख सां मिली होश वियो अखे अख सां मिली होश वियो हो नशो नेणनि जो आहे नशो नेणनि जो आहे उनजी मोहब्बत में मस्ती हुई अहिड़ी मुझे अॻियां बि हस्ती हुई अहिड़ी उनजी मोहब्बत में मस्ती हुई अहिड़ी मुझे अॻियां बि हस्ती हुई अहिड़ी मुझे अॻियां बि हस्ती हुई अहिड़ी अण पीते अलाए छा थियो अण पीते अलाए छा थियो नशो नेणनि जो आहे अखे अख सां मिली होश वियो हो नशो नेणनि जो आहे नशो नेणनि जो आहे ही नशे में वञे पयो लुॾंदो मां ख़ुशीअ मां वञा पयो कुॾंदो ही नशे में वञे पयो लुॾंदो मां ख़ुशीअ मां वञा पयो कुॾंदो मां ख़ुशीअ मां वञा पयो कुॾंदो मुझे हथ में न पेकू पयो न तोखे घर न तोखे नौकरी मां ख़ुशि कीअं थियां नशो नेणनि न तोखे नौकरी मां ख़ुशि कीअं थियां त पोइ ठीकु आहे जॾहिं घर थियो तॾहिं तोसां मिलंदुसि ख़ुदा हाफ़िज़ जो आहे नशो नेणनि जो आहे शेखर रोशन ते इल्ज़ाम आहे नालो ना हक़ में बदनाम आहे शेखर रोशन ते इल्ज़ाम आहे नालो ना हक़ में बदनाम आहे नालो ना हक़ में बदनाम आहे छो दुनिया मवाली चयो छो दुनिया मवाली चयो नशो नेणनि जो आहे अखे अख सां मिली होश वियो अखे अख सां मिली होश वियो
हो नशो नेणनि जो आहे, है नशो नेणनि जो आहे। मूं कोई नशो न कयो आहे, नशो नेणनि जो आहे। अखे अख सां मिली होश वियो आहे, अखे अख सां मिली होश वियो आहे। हो नशो नेणनि जो आहे, है नशो नेणनि जो आहे। बाबा हिन घर में नव माण्हू आया आहिनि, हाणे हिननि जो छा थींदो? हिननि जो बि इहो ई असरु थींदो जेको ॿियनि सां थियो। बाबा उन्हनि खे मां मारींदुमि। हुननि खे सिर्फ़ु ड्रियारणो आहे, बेगुनाह रत न आहे वारणो। हिन ज़ालिम दुनिया वारनि असां ते रहम कयो जो असां हुननि ते रहम कयूं। बाबा जेकर हू इज़त सां विया त ठीकु आहे, न त हू मुंहिंजे हथां मरंदा। हू तव्हांखे इहो सबक़ु ॾिनो आहे, तव्हां हुनखे वञी मारियो। ठीकु आहे बाबा, असां हुननि खे मारींदासीं कोन, पर ड्रिजारे भॼाए त सघूं था न। इहो वॾनि ॾंदनि वारो ईअं भॼंदो जो घर बि हथ न ईंदसि। चङो तो तयारु थियो, हिननि खे भॼाए वठी था हल जो तो सा दिल थी वया, हल जो तो सा दिल थी वया, दिल थी वया पागल थी वया, दिल थी वया पागल थी वया। हल जो तो सा दिल थी वया, हल जो तो सा दिल थी वया, दिल थी वया पागल थी वया, दिल थी वया पागल थी वया। हल जो तो सा दिल थी वया, हल जो तो सा दिल थी वया। अलाए त कहिड़ा तावीज़ क्या थी, ऐं शविञाए मुंहिंजा छॾिया थी। अलाए त कहिड़ा तावीज़ क्या थी, ऐं शविञाए मुंहिंजा छॾिया थी। नंढड़ी खता ही भुल थी वया, हल जो तो सा दिल थी वया, हल जो तो सा दिल थी वया, दिल थी वया पागल थी वया, दिल थी वया पागल थी वया। हल जो तो सा दिल थी वया, हल जो तो सा दिल थी वया। घड़ी घड़ी जिन तोखे ॾिसां थो, रब जो कसम तुझे लाए मरा थो। घड़ी घड़ी जिन तोखे ॾिसां थो, रब जो कसम तुझे लाए मरा थो। मोहब्बत तू सा फुल थी वया, हल जो तो सा दिल थी वया, हल जो तो सा दिल थी वया,
दिल थी वया पागल थी वया, दिल थी वया पागल थी वया। हल जो तो सा, हल जो तो सा दिल थी वया, हल जो तो सा दिल थी वया। ॾिसी हालत ही वसीम पिरोही, चरियो चवे मूंखे हर कोई। ॾिसी हालत ही वसीम पिरोही, चरियो चवे मूंखे हर कोई। खुशी खत्म हुई खिल थी वया, हल जो तो सा, हल जो तो सा दिल थी वया, हल जो तो सा दिल थी वया। दिल थी वया पागल थी वया, दिल थी वया पागल थी वया। हल जो तो सा, हल जो तो सा दिल थी वया, हल जो तो सा दिल थी वया। दिल थी वया पागल थी वया, दिल थी वया पागल थी वया। हल जो तो सा, हल जो तो सा दिल थी वया, हल जो तो सा दिल थी वया, हल जो तो सा दिल थी वया। अगर भाई यो मैं टिक्की खाई जो आज रोज यो जो हाँ मूंखे दिल जी बीमारी है। डॉक्टर चयो त अगर भूत ॾिसी त बि खिलजाए। बस यार तोखे पैसा मिलन न त यास्मीन खे ॿिए कंहिंसां पढ़ाई। मूंखे त सोन छॾाइण जो फिक्र आहे, न त माई घर कोन छॾींदी। अली तू वे मोबाइल ते फिल्म ॾिस, इहा नौबत न ईंदी। सागर टाइम केतिरो थियो आहे? 9। अरे आसे आसे पी मथा चढ़ी न वञे। अरे अरे चोरी 5 रुपया कहिड़ो तूं मूंखे वठी ॾिनो हुई? मां सुम्हण थो वञा। जेकॾहिं तव्हां मां कहीं बि मूंखे उथारियो न पहिरीं तव्हांजी कंदोसांव जो पाण सम्झो गोदाड़ो न। सागर भाई ये आवाज साधु हो तो ना इसी करता हाँ जैसी भाई क्या मैं ब्रेक करनी तो चले कर
पेट जो भी कर गई अक्षर में चूनो आनी तुम मुझे दजावे दी ही गुडी मुंजी आहे ये गुडी मुंजी आए तो दिनाए तो के जो कारवा ना तो कर ये गुडी मुंजी आए मुझा पे सुनो दी तो के मुंजा बाहर दिसंदा मुझे बाहर के बचिया मारे ही बचो आया दिशा ज्यादा कर सामने के बड़ी धमकी उठी थी तुम आपको डिजन हो जा गेंडा तो केरल जी मदद न तुम करे सके तो भूत जो नाले ते काम कई कदम रे मच्छर जत्र थी कोई मूसा न मिले एक मच्छर साला एक मच्छर आदमी को उजड़ा बना देता है एक घटना पूरी रात को आकाश बना देता है साला एक मच्छर ए नारायण मारना मारना मार थक गया क्या नहीं लगता रे नहीं लगता नहीं लगता रे अरे तू आही के सरजमीने हिंदुस्तान अस्सलाम वालेकुम मेरा नाम है बादशाह खान हम क्या शरीफ हुए पूरी दुनिया ही बदमाश हो गई लगे तो तू मर्द मुझे था शेरों ने पैदा होने से पहले अपने मौत को मार दिया था शेरा के पास जब तक 3 पिक्के ना हो वो खेल की बाजी कभी नहीं खेलता अरे फिलहाल फिल्म जा हीरो सबनी हीरो जा अकेलो डायलॉग ना दे नायक नहीं खलनायक हूँ मैं खुद भी बड़ा दुखदायक हूँ मैं इस प्यारे का बस यार नफरत के लायक हूँ अगर सब कुछ ठीक था इधर
सुल्तान असां सब आराम में सुता पिया से तुझा साथी सुता पिया आहिनि या मरी विया? न न हू सब सुता पिया आहिनि। तव्हांखे को भूत नज़र आयो कान? फकीर त चए पियो त भूत आहिनि, भूतनि सां गॾु छोकिरी बि आहे। अगर मुझे एक माण्हू सां डील थी आहे, 2-3 ॾींहंनि में जगह खपी वेंदी, पोइ तव्हांखे पंहिंजो हिस्सो मिली। ठीक है सर, फिलहाल असां वञूं था, बाक़ी रात मिलंदासीं। ठीक आहे, तव्हां हवा खाई छो, मां कागज़ ठाराए मोटी थो अचां। राजू तू गाॾे वियो आहे? मूमल मुंहिंजो दोस्त जे मक़सद लाइ निकिरी वियो आहे न, उतां जहिड़ो मोटण तमामु मुश्किल आहे। राजू तू दोस्त जे करे पंहिंजो पाण खे मौत जे मुंहं में थो विझे। ही ज़िंदगी कहिड़े कम जी जेका कंहिं दोस्त जे कम न अचे। पर छा मां तुंहिंजे लाइ कुझु बि न आहियां? तू मुंहिंजे लाइ सभु कुझु आहीं, पर दोस्त हिकु अज़ीम रिश्तो हूंदो आहे जेको कंहिं खे नसीब थींदो आहे। राजू प्यार जो रिश्तो बि त अज़ीम थींदो आहे न। मूमल मूंखे माफ़ कजांइ, जेकॾहिं मां मरी वियसि त दोस्त तां कुर्बान थींदुसि, बाक़ी जेकॾहिं बची वियसि न तोसां ज़रूर मिलंदुसि। खुदा हाफ़िज़। दौर में माण्हू जो मारिया इन दोज़ख जहिड़े दौर में माण्हू जो जो ऐं तुंहिंजे पीउ जो पाण में झेड़ो थी पियो आहे। छा ते आज़मी न तो ते वरी ॿियो केते? पर छो ईअं न मुंहिंजो रिश्तो के ॿिए हंधि करे छॾंदी। कुझु सम्झ, मुंहिंजो बि सम्झ, कुझु पंहिंजो बि सोच। यास्मीन तू मुंहिंजी आहीं ऐं मुंहिंजी थींदी, सिर्फ़ तू पंहिंजो ख़्यालु रख, मां दारनि खे पाण सम्झाईंदुसि। बाबा अदो साजिद लाइ कॾहिं ईंदो? बाबा साजिद जे मिलण जे लाइ असां ॾाढो सिकंदा। मां साजिद ज़िंदा आहे अलाए न, ईअं न चओ, साजिद ज़रूरु ईंदो। हीअ जॻह साजिद खे ॾेई हितां असां हलिया रहंदासीं। बाबा हुन खिलाड़ी 420 जो छा थींदो? हुननि खे लॻे थो त असां दिलेर आहियूं, अचो त हुननि खे ॾेखारींदा दिलेरी। खबर है तो मां भूत लगा दो या न? भूत? तू तो भूत जो ॾाढो थो लॻी, पर एक्टिंग त सुठी कजाए न। अहिड़ी तो भूतनि वारी एक्टिंग कंदुमि जो डायरेक्ट यादि घटी वञी पार्ट 2 ठाहे। तूं हाणे हेॾे वञ त मां हेॾे थो वञां। टाइम केतिरो थियो आहे? 9:05 मिंट। 9? मूंखे अॻु में छो न ॿुधाई? सागर भाई मूंखे हिकु लॻो आहे। शान तूं वञ।
इनके चइबो अदब घोड़ा सजी रात बांसुरी बजाए निंड फिदा छॾी अथई उहे सजी रात फिल्म मोबाइल में ॾिसी ॾिसी असां निंड ई हराम करे छॾी मां हलां थो आराम करा लगे थो हिनखे बि नवाब रिजल्ट लाइ मोकिलियो आहे टोफेली चिदा तूं हेॾे वञ त मां हेॾे थो वञा અહીંયા કા ફરજ સાહેબ કયો केतिरा चकर पुछियो रमाए त माची तूं माची दी छो न तूं अरे केंडा सिगरेट अठण वाला तो को माचिस विसरी तो नहीं अरे तू चुप कर माचिस करे तो मैं तू मेरी एक तो दी डांस करे देखा गंदी डांस मानाया करो जे ही गंदी डांस है मास्टर
कहाँ 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 कहाँ। तो जी आकृति जाए स्कॉर्पियो में असां आवाम जी फरमाइश पूरी करना अरे तू भूत जी फरमाइश पूरी कर मीरा गंदी डांस ॾिसी भूत बि डिॼी विया। सागर भाई तू हिते मूंखे वठी हल, मूंखे हिकु लॻो आहे। सागर भाई तूं आयो मूंखे वठी वञ, मां हिते ई कंदो साईं। लॻे थो अंधेरा गॾु ॿोड़ो बि आहे। सागर भाई काॾे वई? सागर भाई सागर भाई सागर भाई वाह साजिद उदास वेठो आई, छा ॻाल्हि आहे? सागर अॼुकल्ह रत रत खे बाहि लॻी पई आहे, पंहिंजा इहे रत जा दुश्मन थी बीठा आहिनि। तूं फिक्र न कर, जल्द हिन शहर खे छॾे ॿिए शहर हली रहंदासीं, उते हली पंहिंजो कारोबार खोले सुकून सां ज़िंदगी गुज़ारींदासीं। सागर मां बेरोज़गार ऐं बेघर आहियां, लॻे थो त हिन धरती ते मां बोझ आहियां। भाउ साजिद ईअं न चओ, मूंखे हिकु बंगले में नौकरी मिली आहे ऐं ₹1 रुपया मिलंदो। कहिड़ो बंगलो ऐं तूं कहिड़े बंगले जी ॻाल्हि थो करीं? हिन शहर खां थोरो ॿाहिरि ऐं 5 दुकान हेठों अथसि। ठीकु आहे, मां कंहिं ॾींहुं तोहफ़ा मिलण ईंदुसि। पोइ मोकिलणी न आहे, मां हलां थो। जाबर फकीर कम थियो। चुप करे छो बीठा आहियो? नांग सिंगी वियो अथव छा? असां कोशिश कयूं पिया। तव्हां कोशिश कयो पिया, ईअं थियो त जॻह हथनि मां हली वेंदी। न नवाब न, ईअं कॾहिं बि न थींदो। मूंखे हर हाल में उहे भॼाए ॾियो, न त नवाब उहे भॼी विया त ठीकु, न त अॼु राति उन्हनि खे मारे मोटंदासीं। कहिड़ी बि हालत में जॻह मूंखे खपे, न त तव्हांजो खेर नाहे। तव्हां का कमज़ोर पे मां मारियां? तूं बस कर नवाब, हिकु चक्कर रुगो हा कयई न, ईअं सम्झ कमु थी वियो। त पोइ ठीकु आहे, मां हलां थो। साइमा ही वट जगह या कागज जेको मूं तोसां वाइदो कयो हो। मूंखे तुंहिंजे प्यार जे मथां फ़ख्रु आहे। अॼु अच त ॿई हिकु थी वञूं। सची? तुंहिंजो कसम। अरे यार हिनखे बि अॼु ई ख़राबु थियणो।
अॼो की रात गुज़रंदी कीअं? अली अॼु राति छा बि थिए मोबाइल खे हलाए, बाक़ी सुभाणे पैसा मिलंदा पोइ 4G या 5G वठी ॾिनो साईं। अॼु राति मां तोसां सुम्हां? छोरे मां तुंहिंजी मां आहे, तूं मूंसां सुम्हंदे? इहो हिन जे करे ताजी मुंहिंजी पुठी ख़्वाहिश थी करे। चांद भाई अरे बस कर राजू, अॼु मूंसां वॾो हशर थींदो। चांद तूं बोतल पी छॾ, अॼु मां कोन पीअंदुसि। ये पी छॾ शराब, ॿारनि वारो ज़िद न कर ॾियो हिन कन जे हेठां। पी छॾ चांद भाई। अरे तूं चुप कर बोला, रात जो ॾिसी कोन थो, मां शराब हिकिड़ो ढुक बि कोन पीअंदुसि। मूंसां रजी वञे मां हिकु अचां। अरे वञ वेंदा वञी पोइ पाण करे अच। छा न तोखे कसम आहे न शराब जो? शराब पी ॾह थी विया अथई। अॼु मां शराब जो हिकु ढुक बि कोन पीअंदुसि। शराब मूंखे हूअं बि हराम आहे, ईअं बि हराम आहे। अली भाई अॼु मूंखे न रसीदा ॿुध, जेकॾहिं मां केतिरो बि यादि करे चवां न त पोइ बि मूंखे न खोलिजांइ। तोखे मुंहिंजी दोस्ती जो कसम आहे, मूंखे ॿुध, जेसीं ताईं मां तोखे नथो आणे तेसीं ताईं मूंखे न खोलिजांइ। न खोलींदुसि। मूंखे तुंहिंजी दोस्ती जो कसम, हिन कुर्सी तां तुंहिंजो लाश बीठो, पर तोखे न खोलींदुसि। अली भाई थोरो रस्तो खोल, शराब जी ॾाढ लॻी आहे, थोरो रस्तो खोल। न खोलींदुसि मां तोखे, न खोलींदुसि। हाणे तो चई शराब पियां, वो आखिरी बोतल हुई जेकी फर्श ते भरी पई। अली भाई थोरो रस्तो खोल, भाई मां फर्श खे बि चटींदुमि, तूं मुंहिंजो रस्तो खोल। फर्श त कीलियूं पी वयूं। अरे कीलियूं को नवा ॾियनि जा जे इहे पी वेंदियूं। शान भाई मां तोखे तालाक थो ॿुधायां, तोखां शराब बि विसरी वेंदो। हिकु घर में भूत रहंदा हुया, हिकु जो कद ढिघो ऐं ॿिए जो थुल्हो। अली भाई दर में भूत पी जाते भूत। अरे तू रहे तो करी काथे न भूत धमाका मूंसां मुक़ाबिलो करे ॾेखारे। अरे कुछ भी ना है, कुछ भी ना है। मां तो आने से आज ही
साजिद भाई साजिद भाउ तूं असांखे छॾे काॾे हलियो आहीं? सागर साजिद मुंहिंजो पुटु आहे। बाबा सुल्तान मूंखे मारण जी कोशिशि कई पर मूंखे मारे न सघियो ऐं मूंखे सागर बचाए विधो। गॾिजे तूं हिनजो पीउ आहीं न। तूं हिन जॻह में छा थो करी? हीअ जॻह त सुल्तान जी आहे। सुल्तान बि मुंहिंजो पुटु आहे। जीअं तव्हांखे ललच ॾे हिते रहियो आहे। साजिद हिननि सां वॾो ज़ुल्म थियो आहे। सुल्तान खे हितड़े घुराए उन्हनि खां हिसाब वठणो आहे। सुल्तान हिननि यतीमनि ऐं हिननि मासूमनि खे मारे सुल्तान खे बि मरणो ई पवंदो। सुल्तान सोची छा थो? तुआरो भाउ ऐं सागर उन्हनि सां मिलियल आहे। नवाब सही थो चवे, जॻह जो सौदो हिन सां कर। थोड़ी क़ीमत में सुल्तान जायद खपी पवंदई न। जॻह जो सौदो त नवाब सां कंदुसि पर उन खां पहिरियां उनखे मौत ॾींदुसि। मौत। सुल्तान सागर तुंहिंजे मरण जो प्लान ठाहे छॾियो आहे। सुल्तान तोखे हिन लाइ फोन कई अथई। उन्हनि फोन करे तुंहिंजे ज़िंदगीअ जा ॾींहं खुटाया आहिनि। सुल्तान नेकीअ जे कम में देर न आहे थींदी। अचो त हलो। साजिद उन ॾींहुं त पछी वई पर तोखे अॼु मुंहिंजे हथां केरु बचाईंदो? सुल्तान टाइम ज़ाया न कयो। एतिरी बि जल्दी छा जी आहे नवाब? मूंखे माण्हू माण खां वधीक तड़पाइण में मज़ो ईंदो आहे। असां ते पिस्टल रखी पाण खे तव्हां मुस्लमान था सम्झो? सुल्तान किराए जे कातिलनि खे परे कर, मूं सां मुक़ाबिलो कर। पोइ ख़बर पवंदई त मुस्लमान केरु आहे। असां किराए जा न मौत जा खिलाड़ी आहियूं। अरे चुप, तूं मौत जो खिलाड़ी आहीं त असां खिलाड़ी 420 आहियूं। कसम पिता करण वारे जो सुभाणे जो सिधी तव्हां सभु न ॾिसंदो। वॾो जोश आहे मुंहिंजे रॻनि में। अरे हिन घर जे लाइ मां पंहिंजे पीउ खे मारे सघां थो। तव्हां खे पाक जी मोरी आहियो। मां औलादो हिन सभिनीनि खे मारे पहुचजांइ। ठीकु आहे?
तुंहिंजो इंतज़ारु हुयो हाणे असां हलूं था अदा साजिद ही घर हाणे तुंहिंजो ई आहे ऐं तुंहिंजो ई रहंदो न बाबा मां हिन घर में न रहंदुसि ही घर ऐं दुकान सभु हिननि जे हवाले कंदुसि न साजिद न असांखे कुझु बि न खपे साजिद तव्हांखे हाणे इंसाफ़ मिलियो असांजे लाइ इहो ई काफ़ी आहे तव्हां असांजी जान बचाई असांजे लाइ इहो ई काफ़ी आहे हिन जॻह मां असांखे रुपयो बि न खपे साजिद भाउ हिन जॻह ते सिर्फ़ु तुंहिंजो ई हक़ आहे पोइ ठीकु आहे सागर हिन जॻह जो मां न पर तव्हां सभई वारिस आहियो 5 दुकान आहिनि असां बि आहियूं 5 हाणे त फ़ैसिलो सही आहे न पर दोस्त बि चओ था ऐं परे बि कयो था अचो त दोस्तीअ भाकुर पायूं अचो त सागर भाउ हलूं छोड़े थोरो मूंखे खोल भले मां फर्श ते बि चढ़े पीअंदुमि तेरी परफॉर्म ले सही है देखो गिर नहीं रहा है ये जो वोटिंग था ये बटन था ये आस्ते वाला पानी शान भाई हल कट त कर तू भी तू जो कहीं सा गटू से पानी डाल दे हली हली करे पाक जी मोरी आयो सुल्तान बावला तो ने सपनी बजो सुबह बड़े मन ना कैमरामैन मेकअप मैन मेकअप मैन छाया न कजो Thank you.